Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. असीं पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं रिवाइज़ कंदासीं सभिनी पैसिव टेंशन खे। त हिन जेका क्लास आहे हिन क्लास में असीं यानी कि मुकमल टेंस जेके आहिनि पैसिवाइज़ में पढ़ंदासूं ऐं सिखंदासूं। इन्हनि जा असीं फार्मूला पिणु पढ़ंदासूं, एक्सरसाइज़ बि कंदासूं, गॾोगॾु एग्ज़ाम्पल पिणु दोहराईंदासूं। जीअं त असीं एक्टिवाइज़ में रिवाइज़ क्लास ठाही हुई टेंसन जे मुतालिक़, जंहिंमें एक्टिवाइज़ असीं कंप्लीट जेको हुआ सभई एक्टिवाइज़ असीं हिकु ई क्लास में ॿुधाया हुआसीं। जेकॾहिं असांजी उहा वीडियो नाहे ॾिठी त हेठि डिस्क्रिप्शन में हुनजो लिंक मौजूदु आहे, हुतां असांजी रिवाइज़ आल टेंस जी जेको एक्टिवाइज़ जी क्लास आहे उहो ॾिसी सघो था। अॼु जेको आहे हिन क्लास में असीं रिवाइज़ कंदासीं सभई पैसिवाइज़ टेंस, यानी कि पैसिवाइज़ टेंसनि खे असीं रिवाइज़ कंदासीं। छाकाणि त असीं पैसिवाइज़ टेंस मुकमल पढ़े चुका आहियूं, मुकमल सिखी चुका आहियूं, लेकिन उहे शागिर्द जिन्हनि असांजो कुझु क्लासूं मिस करे छॾियूं आहिनि या असांजो कुझु क्लासूं जेके नाहिनि ॾिठियूं, त उहे असांजी हिकु क्लास ॾिसी करे जेको आहे उनजी प्रैक्टिस पंहिंजी मुकमल करे सघनि था। त हिन क्लास में असीं रिवाइज़ कंदासीं, लेकिन हिन खां पहिरीं अव्हां सां गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं असांजे चैनल खे अव्हां अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटण ते क्लिक करियो त जीअं असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो अव्हांखे मिली सघे। ऐं जेकॾहिं अव्हां असांखे सपोर्ट करणु चाहो था त हिन वीडियो खे लाइक करियो। स्टार्ट कंदा आहियूं। स्टार्ट में सभ खां पहिरीं असीं प्रेज़ेंट सिंपल टेंस खे पढ़ंदासूं। प्रेज़ेंट सिंपल टेंस असीं जेको आहे पोयां डिटेल सां पढ़िया आहियूं, लेकिन हिते कुझु शॉर्ट में पढ़ंदासूं, छो जो असांखे सॼा टेंस हिकु क्लास में असांखे मुकमल कराइणा आहिनि ऐं असांखे इन लाइ जेको आहे सो कुझु शॉर्ट में पढ़णो पवंदो। प्रेज़ेंट में असीं फार्मूलनि ॾांहुं हलूं था डायरेक्ट। सभ खां पहिरीं असीं अफर्मेटिव जो फार्मूलो आहे जेको आहे सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट आहे, इन खां पोइ इज़ आहे, एम आहे, आर आहे, पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। हीअ अफर्मेटिव जो फार्मूलो आहे ऐं हिन जी मदद सां असां जेको आहे हिन जो एग्ज़ाम्पल कंदासूं। अ लेटर इज़ रिटन बाय मी। हाणे ॻाल्हि कंदासूं यूज़िस जी। त इज़, एम, आर जेको आहे ही टे लफ़्ज़ किथे इस्तेमालु थींदा आहिनि। इज़ जेको आहे अव्हां को बि सिंगुलर हुजे उन सां अव्हां जेको आहे इज़ इस्तेमालु करे सघो था। जीअं अ लेटर, ठीकु आहे, हिकु ख़त। त असीं हिते अ लेटर इन लाइ लिखियो आहे त ख़त जेको आहे हिकु आहे ऐं असीं हेल्पिंग वर्ब में इज़ खे इस्तेमालु कयो, छाकाणि त लेटर जेको आहे असांजो हिकु आहे, असीं इज़ इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं हिते लेटर्स हुजे हा त असां छा इस्तेमालु करियो आहे, असां इस्तेमालु करियो आहे आर। हिते लेटर हुजे हा त असां इस्तेमालु छा करियो आहे, असीं इस्तेमालु करियो आहे आर। हिते सिर्फ़ु हिकु लेटर आहे, लेटर्स हुजे असीं आर इस्तेमालु करियो आहे। एम जेको आहे असां इस्तेमालु कंदा आहियूं आई सां। जेकॾहिं सब्जेक्ट में मी वारी जॻह ते आई हुजे हा त असीं हिते छा इस्तेमालु करियो आहे, हिते असीं इस्तेमालु करियो आहे एम। हिते असीं छा इस्तेमालु करियो आहे, हिते असीं इस्तेमालु करियो आहे एम। उमेदु करियूं था त तव्हांखे हीउ जेको कॉन्सेप्ट आहे सम्झी चुका हूंदा ऐं हीउ कॉन्सेप्ट अव्हां स्टार्टिंग में सिखी वठो, सम्झी वठो। छो त अॻिते हली ऐं अहिड़े डिटेल सां मूंखे फॉर्मेशन न सम्झाईंदसि, असां सिर्फ़ु पढ़ंदासीं, फॉर्मेशन खे हिते ई सम्झी वठो। इज़ असां छा लाइ इस्तेमालु कयोसीं, इज़ असां इन लाइ इस्तेमालु कयोसीं त हिते जेको ऑब्जेक्ट आहे उहो सिंगुलर आहे, ठीकु आहे। एम अगरि हिते असांजो ऑब्जेक्ट प्लूरल हुजे हा त असीं आर इस्तेमालु करियो आहे हेल्पिंग वर्ब में, ऐं असांजो ऑब्जेक्ट यानी कि सब्जेक्ट में आई हुजे हा त असीं हिते छा इस्तेमालु करियो आहे, एम इस्तेमालु करियो आहे, ठीकु आहे। उमेदु क्लियर थी चुको हूंदो। हाणे अॻिते वधूं था। इन खां पोइ आहे नेगेटिव। नेगेटिव असीं चवंदा आहियूं नाकारी जुमिले खे। छा खे चवंदा आहियूं, असीं चवंदा आहियूं नाकारी जुमिले खे। हिते बि असांजी फॉर्मेशन सेम आहे। जीअं ऑब्जेक्ट पहिरियों अची वियो, ऑब्जेक्ट तव्हांखे हमेशह यादि रखिणो आहे त ऑब्जेक्ट सभ खां पहिरीं ई अचिणो आहे, ठीकु आहे। ऑब्जेक्ट खां सवाइ पैसिवाइज़ ठही नथो सघे, सब्जेक्ट खां सवाइ ठही सघे थो, लेकिन ऑब्जेक्ट खां सवाइ जेको आहे असांजो पैसिवाइज़ ठही नथो सघे, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं, ऑब्जेक्ट अव्हांजो लाज़मी अचिणो आहे सेंटेंस में, यानी कि फॉर्मेशन जेका बि हुजे ऑब्जेक्ट तव्हांजो एनी हाउ अचिणो ई अचिणो आहे, ठीकु आहे। इन खां पोइ ही जेके टे लफ़्ज़ आहिनि, ही यानी कि थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय एंड प्लस सब्जेक्ट, ही लास्ट में लाज़मी अचिणा आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि हिन टिनि जी, ठीकु आहे। इहे टे उहे आहिनि जंहिंमें असीं चेंजिंग कंदा आहियूं, ठीकु आहे। फॉर्मेशन में असीं छा कंदा आहियूं, चेंजिंग कंदा आहियूं। हिते ई असां चेंजिंग कंदा आहियूं बसि। असांजो यानी कि अव्हां ॾिसी वठो, अव्हां दिमाग़ में रखे छॾियो
त पेसिवाइज़ में सभ खां पहिरीं सब्जेक्ट ईंदो, लास्ट में थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट लाज़मी ईंदो। बाक़ी जेका असांजी फॉर्मेशन जी चेंजिंग हूंदी उहो छा हूंदी, विच वारे बॉक्स में चेंजिंग हूंदी, बाक़ी ॿियो किथे बि न हूंदी। चलो इन जो हिकु एग्ज़ाम्पल कंदा आहियूं। एग्ज़ाम्पल असां वटि आहे अ लेटर इज़ नॉट रिटन बाय मी। ठीकु आहे, रिटन असांजी थर्ड फॉर्म आहे। सेमी सेंटेंस असां छा कयो आहे, हेल्पिंग वर्ब खां पोइ असां छा जो इस्तेमालु कयो आहे, फ़क़ति असीं नॉट जो इस्तेमालु कयो आहे। हिते असीं छा जो इस्तेमालु कयो आहे, नॉट जो इस्तेमालु कयो आहे। ठीकु आहे, उमेदु तव्हांखे हीअ बि क्लियर थी चुको हूंदो। अॻिते वधूं था। अॻिते असां वटि आहे इंट्रागेटिव। इंट्रागेटिव असीं चवंदा आहियूं सवालिया जुमिलनि खे। उहे जुमिला जेके सवालिया हुजनि तंहिंखे असीं इंट्रागेटिव चवंदा आहियूं। इन जो हिकु कानून आहे इंट्रागेटिव जो, उहो कानून हीअ आहे त असांजो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो सभ खां पहिरीं अची वेंदो आहे ऐं लास्ट में असांजे क्वेश्चन मार्क ईंदी। लास्ट में असांजी क्वेश्चन मार्क ईंदी। हीअ ॿ चेंजिंग आहिनि, यानी कि असांजो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो हमेशह असांजे स्टार्ट में ईंदो, इन खां लास्ट में असांजो जेको आहे क्वेश्चन मार्क ईंदी, बाक़ी विच में सेम हूंदो। ठीकु आहे, उमेदु थी बि मूंखे कॉन्सेप्ट क्लियर थी चुको हूंदो। इन जो हिकु एग्ज़ाम्पल वठंदा आहियूं। अ लेटर रिटन बाय मी। अ लेटर न इज़ लेटर रिटन बाय मी। ठीकु आहे, इज़ असां इन लाइ पहिरीं ॾिनो आहे त असीं पहिरीं खां पढ़ंदा ई आहियूं त इज़ असां इन लाइ ॾींदा आहियूं त हिते सिंगुलर आहे। इज़ असांजो हेल्पिंग वर्ब हुयो, स्टार्टिंग में अची वियो ऐं बाक़ी असांजो जुमिलो सेम ई आहे। उमेदु करियूं था त मूंखे प्रेज़ेंट जेको हो इहो मूंखे कंप्लीट क्लियर सम्झ अची चुको हूंदो। चलो अॻिते वधूं था। असां जेको नेक्स्ट टॉपिक आहे, नेक्स्ट इहो असां वटि प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस। प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस असां चवंदा आहियूं उन कम खे जेको जारी हुजे, यानी कि हर उहो कमु जेको जारी हुजे, हलंदड़ हुजे, इन खे असीं प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस चवंदा आहियूं, जेको मौजूदा दौर में मौजूदा वक़्त में जारी हुजे। अच्छा, इन जी फॉर्मेशन जेको अफर्मेटिव में, इन में अफर्मेटिव में फॉर्मेशन इहो आहे, सभ खां पहिरीं असां वटि ऑब्जेक्ट ईंदो। जी अची वियो ऑब्जेक्ट। इन खां पोइ इज़ एम आर। जी बिल्कुलु सेम ई आहिनि। छो सेम आहिनि, छाला त हीअ प्रेज़ेंट जो ई आहे, हीअ प्रेज़ेंट जो आहे। हिते असीं इज़ एम आर ॾिनोसीं। एसि ताईं असांजो जेको फॉर्मेशन आहे उहो असांजी सेम आहे, यानी कि हितां खां वठी एसि ताईं असांजी फॉर्मेशन सेम आहे ऐं हीअ बि असांजी फॉर्मेशन सेम ई आहे जेको असीं प्रेज़ेंट इंडेफिनाइट में सिखियासीं। फ़र्क़ु कहिड़ो आहे, फ़र्क़ु सिर्फ़ु बीइंग जो आहे। छा जो फ़र्क़ु आहे, फ़र्क़ु असां वटि सिर्फ़ु बीइंग जो आहे, यानी कि असां छा जी चेंजिंग कई आहे, असीं चेंजिंग कई आहे बीइंग जी। बीइंग जी असीं छा चेंजिंग कई आहे, बीइंग असांखे फॉर्मेशन में इहो ॾेखारे थो, सेंटेंस में इहो ॾेखारे थो त असांजो जेको कमु आहे इहो जारी आहे। बीइंग जेको आहे हमेशह कंटिन्यूज़ लाइ इस्तेमालु थींदो। छा लाइ इस्तेमालु थींदो, कंटिन्यूअस लाइ इस्तेमालु थींदो। उमेदु सम्झ में अची वई हूंदी ॻाल्हि त बीइंग असां छा लाइ इस्तेमालु कयोसीं। बीइंग असांखे ॾेखारे पियो त असांजो जेको जुमिलो आहे इहो कंटिन्यूअस जो जुमिलो आहे। अगरि बीइंग न हुजे त असांजो हीअ जेकी फॉर्मेशन आहे इहो अफर्मेटिव जी थी वेंदी, ओ सॉरी प्रेज़ेंट इंडेफिनाइट जी थी वेंदी। उमेदु क्लियर थी चुको हूंदो। अच्छा, एग्ज़ाम्पल वठूं था। एग्ज़ाम्पल असां वटि इहो आहे, टी इज़ बीइंग। टी इज़ बीइंग मेड बाय हर। टी इज़ बीइंग मेड बाय हर। असांजो हीअ हिकु सेंटेंस हो। अच्छा, नेगेटिव, नेगेटिव लाइ असांजो सेम ई आहे, लेकिन हिते असां फॉर्मेशन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। फॉर्मेशन खे छा सम्झंदासीं, फॉर्मेशन खे असां इहो सम्झणो आहे त इज़ एम आर ऐं बीइंग जे दरमियान असांखे नॉट इस्तेमालु करिणो आहे। ठीकु आहे, असां प्रेज़ेंट इंडेफिनाइट में छा करे रहिया हुआसीं, असां नॉट खां पोइ डायरेक्ट वर्ब इस्तेमालु करे रहिया हुआसीं। जी बिल्कुलु, पर हिते असां छा कंदासीं, नॉट जेको आहे असांजो हेल्पिंग वर्ब जेके बि आहिनि इन्हनि जे दरमियान इस्तेमालु करिणो आहे। इज़ हुजे, एम हुजे, आर हुजे, इन खां पोइ जेको बीइंग अचे थो, बीइंग जे दरमियान असीं नॉट जो इस्तेमालु कंदासीं। कीअं नॉट जो इस्तेमालु कंदासीं, एग्ज़ाम्पल वठी थो। असां जेको मिसाल आहे, टी इज़ नॉट बीइंग मेड बाय हर। ॾिसो हिते छा आहे, असां वटि जेको आहे नॉट किथे अचे पियो, नॉट किथे अचे पियो, नॉट असांजो अचे पियो इज़ ऐं बीइंग जे दरमियान नॉट अचे पियो। त असांखे इहो बि क्लियर थी वियो त नॉट जी जेका आहे रेगुलेशन कहिड़ी आहे, हिन जो कानून कहिड़ो आहे, कीअं इस्तेमालु कंदा आहियूं। हा ठीकु, बिल्कुलु इहो बि असांजो सर क्लियर आहे। अॻिते वधूं था। अॻिते वधण लाइ असां वटि ॿियो जेको आहे इहो हमेशह वांगुरु इंट्रोगेटिव जो ई आहे। जी सर, हीअ हमेशह वांगुरु असांजो इंट्रोगेटिव जो ई आहे। इन जी बि साॻी फॉर्मेशन हूंदी, साॻियो ई सिस्टम हूंदो। कहिड़ो सिस्टम हूंदो, हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरीं इस्तेमालु कंदासीं। छा कंदासीं, हेल्पिंग वर्ब असां सभ खां पहिरीं इस्तेमालु कंदासीं। ऑब्जेक्ट बीइंग, यानी कि हिते बि असां बीइंग छा कंदासीं, ऑब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु कंदासीं, बाक़ी लास्ट में क्वेश्चन मार्क। जी बिल्कुलु सर, सम्झ में अचे ॻाल्हि। असां छा कयोसीं, बीइंग खे इस्तेमालु कयोसीं ऑब्जेक्ट खां पोइ। इन जो जेको एग्ज़ाम्पल आहे उहो आहे इज़ टी। इज़ टी बीइंग मेड बाय हर असांजो जेको आहे सेंटेंस आहे। उमेदु तव्हांखे जेको आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस बि क्लियर थी चुको हूंदो, बिल्कुलु क्लियर थी चुको हूंदो। अॻिते वधूं था।
हाणे असां वटि आहे प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। कहिड़ो टेंस आहे? प्रेज़ेंट परफेक्ट टेंस। प्रेज़ेंट परफेक्ट टेंस असीं चवंदा आहियूं उहो कमु जेको मुकमल थी चुको हुजे प्रेज़ेंट में, यानी कि मौजूदा जेको वक़्तु आहे इन जे अंदरि हींअर उहो कमु मुकमल थी वियो हुजे, जंहिंखे एतिरो वक़्तु एतिरो असरु न थियो हुजे, तंहिंखे असीं प्रेज़ेंट परफेक्ट टेंस चवंदा आहियूं। अच्छा, इन जी जेको अफर्मेटिव जी सुञाणप आहे, अफर्मेटिव जी सुञाणप आहे। अच्छा, इन में अफर्मेटिव जी अव्हांखे पहिरीं बि ॿुधायो आहियां त ऑब्जेक्ट सभ खां पहिरीं ईंदो ही टे, यानी कि सॉरी हिते बाय जो इस्तेमालु थींदो, हिते बाय ऐं कोन्हे कयो लेकिन हिते बाय ईंदो। अच्छा, हिते बाय ईंदो, बाक़ी असांजो सेम आहे। ठीकु आहे, हाणे असां वटि छा चेंजिंग आहे? हैव ऐं हेज़ जी। हेज़ किथे ईंदो? हैव किथे ईंदो? हैव जेको आहे प्लूरल सां इस्तेमालु कंदा, हेज़ जेको आहे असां सिंगुलर सां इस्तेमालु कंदो। ठीकु आहे, हैव छा कंदा? प्लूरल सां, हेज़ सिंगुलर सां। एग्ज़ाम्पल वठूं था, एग्ज़ाम्पल असां वठां आ कंप्यूटर हैज़ बीन बॉट बाय मी, बॉट बाय हिम। ठीकु आहे, हिते छा कयोसीं? हेज़ असां इन लाइ इस्तेमालु कयो आहे त असां वटि कंप्यूटर फ़क़ति हिकु आहे, असां वटि वधीक न आहे। जेकॾहिं कंप्यूटर्स हुजा त असीं हैव इस्तेमालु करियो आहे। ठीकु आहे, क्लियर थी वियो? अच्छा अच्छा, नेगेटिव में बि सेम हूंदी फॉर्मेशन, ऐं कॉपी पेस्ट कयो। हिते बाय जो इज़ाफ़ो कोन्हे कयल फॉर्मेशन में, लेकिन अव्हां यादि रखिजो थर्ड फॉर्म ऑफ वर्ब खां पोइ बाय अचिणो आहे, बाय ईंदो, बिल्कुलु ईंदो। हाणे हिते बि नाट जेको आहे असां छा कंदासीं? नाट खे किथे इस्तेमालु कंदासीं? हैव या हेज़ ऐं बीन जे दरमियान में असीं नाट जो इस्तेमालु कंदासीं। छा जो इस्तेमालु कंदासीं? नाट जो इस्तेमालु कंदासीं। ठीकु, बिल्कुलु पहिरीं वांगुरु हीअ बि अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। अच्छा, इन जो एग्ज़ाम्पल आहे अ कंप्यूटर हैज़ नॉट बीन बॉट बाय हिम। नाट किथे अचे पियो? हेज़ ऐं बीन जे दरमियान अचे पियो। ठीकु आहे, इहो अव्हांखे जेको आहे कानून यादि रखिणो आहे। इंट्रागेटिव हमेशह वांगुरु हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरीं, पोइ ऑब्जेक्ट ईंदो, पोइ बीन ईंदो, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। ठीकु आहे, लास्ट में क्वेश्चन मार्क। इन जी बि एग्ज़ाम्पल आहे हैज़ कंप्यूटर बीन बॉट बाय हिम, हैज़ कंप्यूटर बीन बॉट बाय हिम। अच्छा 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 सर, इन में अव्हांखे हिकु हिंट ॾींदो न। हिंट कहिड़ी आहे? अच्छा, हिंट इहो आहे त जेकॾहिं प्रेज़ेंट में हुजे, चाहे पास्ट में हुजे, चाहे फ्यूचर में हुजे, परफेक्ट जी ॻाल्हि करियूं त असांजी फॉर्मेशन में छा ईंदो? बीन ईंदो। कंटिन्यूअस जी ॻाल्हि करियूं त असांजी फॉर्मेशन में छा ईंदो? बीइंग ईंदो। जी बिल्कुलु, हीअ अव्हां जेको आहे हिंट अव्हां पॉइंटूं यादि करे छॾियो। अॻिते वधूं था हाणे। नेक्स्ट असांजो डायरेक्ट अची वियो पास्ट सिंपल टेंस। पास्ट सिंपल टेंस। सर असांजो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस केॾांहुं वियो? सर इहो क्वेश्चन आहे न। सर असांजो जेको प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे उहो केॾांहुं वियो? छो कोन पढ़ायो? जी सर, उहो मुंहिंजो प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जेको आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस थींदो ई न आहे। पेसिवाइज़ में जेको आहे परफेक्ट कंटिन्यूअस जी ॻाल्हि करियूं त थींदी न आहे, चाहे उहो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस हुजे, चाहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस हुजे, इहो इन जो पेसिवाइज़ थींदो ई न आहे। हाणे सो इन लाइ असीं डायरेक्ट अची वियासीं पास्ट ते। पास्ट में सभ खां पहिरीं असीं पास्ट खे ॿुधायूं त पास्ट छा आहे। पास्ट असीं चवंदा आहियूं माज़ी वारे वक़्त खे, यानी कि उहो वक़्तु जेको गुज़री चुको हुजे तंहिंखे असीं पास्ट चवंदा आहियूं। त असां हींअर छा पढ़ंदासीं? पास्ट इंडेफिनाइट। हीअ आहे पास्ट इंडेफिनाइट या पास्ट सिंपल टेंस, ॻाल्हि सेम ई आहे। इन में जेको फॉर्मेशन आहे इहो फॉर्मेशन इहो आहे सभ खां पहिरीं कानूनी मुताबिक़ जेका असां वटि सभ लाइ जीअं असीं पढ़ंदा आहियूं त ऑब्जेक्ट पहिरीं ईंदो, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं प्लस बाय प्लस सब्जेक्ट पोइ ईंदो। विच में ई चेंजिंग थींदी, जीअं आउं अव्हांखे ॿुधायो आहियां त चेंजिंग हमेशह अंदरि ई हूंदी। हीअ ॾिसो हिते बि चेंजिंग अंदरि ई आहे। अच्छा, हाणे हिते कॉन्सेप्ट ॿुधायां। वाज़ जेको आहे हेठि जेको जुमिले खे ॾिसी सम्झी विया हूंदा त वाज़ असांजो सिंगुलर लाइ अचे थो, वर्ब जेको असांजो प्लूरल लाइ अचे थो। थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे कार वाज़ सोल्ड बाय साजिद। सम्झ में अची वई ॻाल्हि? क्लियर थी वई ॻाल्हि? जी बिल्कुलु सर, क्लियर थी वई। अच्छा अच्छा, अॻिते वधूं था। अॻिते असां वटि नेक्स्ट छा हूंदो? नेक्स्ट असांजो हूंदो नेगेटिव। नेगेटिव असां चवंदा आहियूं नेक्स्ट। अच्छा, नेगेटिव। नेगेटिव में असां छा पढ़ंदा आहियूं? सभ खां पहिरीं असां वटि ऑब्जेक्ट ईंदो। छा ईंदो? ऑब्जेक्ट ईंदो, वाज़ या वर। इन खां पोइ नॉट। इन खां पोइ छा ईंदो आहे? नॉट। जीअं असीं पहिरीं खां पढ़ंदा आहियूं त वाज़ या वर खां पोइ नॉट ईंदो आहे। थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट। जी बिल्कुलु, नॉट जो इज़ाफ़ो करिणो आहे। अच्छा, इन में छा आहे? कार वाज़ नॉट सोल्ड बाय साजिद। कार वाज़ नॉट सोल्ड बाय साजिद। अच्छा, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब आहे ऐं नॉट जेको असांजो हेल्पिंग वर्ब खां पोइ आयो आहे। जी असांजो बिल्कुलु जुमिलो सही आहे। अच्छा, इन खां पोइ इंट्रागेटिव। इंट्रागेटिव छा खे चवंदा आहियूं? सवालिया जुमिले खे। उहे जुमिला जेके सवालिया हुजनि इन लाइ साॻी फॉर्मेशन हूंदी आहे। कीअं फॉर्मेशन हूंदी आहे? हेल्पिंग वर्ब असां सभ खां पहिरीं इस्तेमालु कंदासीं ऐं लास्ट में असां क्वेश्चन मार्क खे इस्तेमालु कंदासीं। जी बिल्कुलु सर, सम्झ में अची वई ॻाल्हि। बाक़ी असांजो सेम ई आहे। जी बिल्कुलु पोयां खां पढ़ंदा आहियूं। जीअं त प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां पढ़ंदा आहियूं त असां
कीअं था इस्तेमालु करियूं, कीअं था असां जेको आहे जो इंट्रागेटिव जी फॉर्मेशन ठाहियूं था। वाज़ कार सोल्ड बाय साजिद एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। सर असांखे पास्ट सिंपल टेंस सम्झ में अची वियो, क्लियर थी वियो? जी बिल्कुलु, उमेद त क्लियर थी वियो। अॻिते वधूं था। असांजो नेक्स्ट आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस। कंटिन्यूअस में ऐं हिंट ॾिनी आहियो त फार्मूले में हमेशह छा हूंदी? बींग ई हूंदो। अच्छा भाई बींग ई हूंदो। ॾिसूं था बींग आहे। जी सर बींग ई आहे। छा आहे? बींग ई आहे। वाज़ वर्ड असां वटि हमेशह लाइ आयो आहे। जीअं त पहिरीं आहिनि पास्ट इंडेफिनाइट में आया त पास्ट कंटिन्यूअस में लाज़मी वाज़ वर्ड ईंदो। ऐं असां वटि छा चेंजिंग आहे? बींग आहे। बाक़ी असांजो जुमिलो सेम ई आहे, सेम ई ॻाल्हि आहे। ऐं अव्हांखे केतिरे दफ़ा ॿुधायो आहे त ऑब्जेक्ट ईंदो, और यानी कि ऑब्जेक्ट जेको अव्हांजो स्टार्टिंग में ईंदो ऐं हीअ जेको आहे लास्ट में ईंदा। बाक़ी चेंजिंग हिते थींदी। अच्छा बींग सां अची वियो। बींग छो आयो आहे? छा लाइ बींग आयो आहे? बींग असांखे शो करे पियो त हीअ जेको जुमिलो आहे हीअ आहे कंटिन्यूअस जो। वाज़ वर्ड असांखे छा शो कनि पिया? वाज़ वर्ड असां लाइ शो कनि था पास्ट। वाज़ वर्ड छा शो कनि था? वाज़ वर्ड असां लाइ शो कनि था पास्ट। अच्छा वाज़ वर्ड खे ॾिसी, बींग खे ॾिसी त असांखे छा महसूसु थियो त हीअ जेको जुमिलो आहे हीअ जुमिलो आहे असांजो पास्ट कंटिन्यूअस टेंस जे जो। सम्झ में अची वई ॻाल्हि? अच्छा वधूं था। जीअं त हिते ॾिसो फ्लोवर्स वर। अच्छा वर छो आहे? वर असां इन लाइ इस्तेमालु कयो आहे त वर जेको आहे हमेशह प्लूरल लाइ इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं ऑब्जेक्ट में प्लूरल ॻाल्हि हुजे त असीं वर जो इस्तेमालु कंदा आहियूं। फ्लोवर्स वर बींग प्लक्ड बाय देम। नेगेटिव। नेगेटिव जी असांजी फॉर्मेशन सेम ई हूंदी जीअं असीं प्रेज़ेंट कंटिन्यूअस में पढ़िया हुआसीं त जेको असां नाट ते इस्तेमालु कंदा आहियूं वाज़ या वर, ऐं बींग जे दरमियान असां नाट जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। हिते बि असां ईअं सेम ई कंदासीं, वाज़ या वर ऐं बींग जे दरमियान नाट जो इज़ाफ़ो कंदासीं। बाक़ी असांजो सेम ई हूंदो। हाणे हिन जी एग्ज़ाम्पल वठंदा। एग्ज़ाम्पल असां वटि इहो आहे त फ्लोवर्स वर नॉट बींग प्लक्ड बाय देम। फ्लोवर्स वर नॉट बींग प्लक्ड बाय देम। असांजो ॾिसो हिते नाट किथे इस्तेमालु थिए पियो? वर ऐं बींग जे दरमियान असां हिते नाट जो इस्तेमालु कयो आहे। उमेद तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो त नेगेटिव असीं कीअं ठाहींदा आहियूं। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं इंट्रागेटिव जी। इंट्रागेटिव लाइ असां पहिरीं खां पढ़ंदा आहियूं त वाज़ या वर्ब यानी कि हेल्पिंग वर्ब पहिरीं ईंदो, ऑब्जेक्ट ऐं ऑब्जेक्ट खां पोइ बींग जो इज़ाफ़ो ऐं लास्ट में क्वेश्चन मार्क, जो असीं पहिरीं बि पढ़िया आहियूं। जीअं प्रेज़ेंट कंटिन्यूअस में पढ़ियोसीं न, प्रेज़ेंट कंटिन्यूअस में हुते हीअ असांजा हेल्पिंग वर्ब चेंज हुआ लेकिन सेम फॉर्मेशन हुई। वर फ्लोवर्स बींग प्लक्ड बाय देम एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। असांजो हीअ जेको आहे सेंटेंस सही आहे। उमेद करियूं था तव्हांखे पास्ट कंटिन्यूअस जेको आहे टेंस इन जो पैसिवाइज़ बिल्कुलु सही सम्झ में अची चुको हूंदो, फॉर्मेशन बि मिली चुकी हूंदी। अॻिते वञूं था। अॻिते असांजो नेक्स्ट आहे पास्ट परफेक्ट टेंस। कहिड़ो टेंस? पास्ट परफेक्ट टेंस। पास्ट परफेक्ट टेंस में कहिड़ी ॻाल्हि कंदा आहियूं? यानी कि जेको माज़ी में असीं कमु मुकमल करे चुका हुआसीं तंहिंजे मुतालिक़ ॻाल्हि कंदा आहियूं पास्ट परफेक्ट जी। ठीकु आहे। इन जी जेको अफर्मेटिव में फॉर्मेशन आहे, अफर्मेटिव में असां वटि जेको फॉर्मेशन आहे सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट ईंदो, हेड ईंदो, बीन ईंदो। अच्छा बीन छो ॾींदोसीं? पहिरीं बि तव्हांखे ॿुधायो आहियां त परफेक्ट जी जिते बि ॻाल्हि करियूं त असांजो पैसिवाइज़ में बीन ईंदो आहे। ठीकु आहे। असां किथे बि परफेक्ट जी ॻाल्हि करियूं त असांजो पैसिवाइज़ में बीन ईंदो, चाहे उहो प्रेज़ेंट में हुजे, चाहे फ्यूचर में हुजे, फ्यूचर परफेक्ट हुजे, चाहे प्रेज़ेंट परफेक्ट हुजे, फॉर्मेशन में बीन ईंदो। ठीकु आहे। बाक़ी जेको हीअ हेल्पिंग वर्ब आहे हीअ असांखे ॾेखारे पियो त अच्छा हिते हैव हुजे या हैज़ हुजे हा त हीअ छा जो फॉर्मेशन थी वञे? हीअ फॉर्मेशन थी वञे प्रेज़ेंट परफेक्ट जी। लेकिन हिते हेड आहे त असांखे कीअं मालूम थी वियो त हीअ जेका फॉर्मेशन आहे हीअ फॉर्मेशन आहे पास्ट परफेक्ट जी। उमेद तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। अच्छा इन जा एग्ज़ाम्पल वठंदा आहियूं। एग्ज़ाम्पल इहो आहे कंप्यूटर हैड बीन ऑपरेटेड बाय मी। अच्छा चाहे प्लूरल हुजे चाहे सिंगुलर हुजे, कीअं सब्जेक्ट चाहे अव्हांजो ऑब्जेक्ट जो अव्हांजो प्लूरल हुजे चाहे सिंगुलर हुजे अव्हां हेड ई इस्तेमालु कंदा। हिते ॿियो को ऑप्शन ई न आहे। ठीकु आहे। उमेद सम्झ में अची वई हूंदी ॻाल्हि। नेगेटिव जी ॻाल्हि कंदा आहियूं। नेगेटिव में सेम ई सिस्टम आहे त हेड असां वटि हिकु ई हेड आहे। हेड ऐं बीन जे दरमियान असांखे नाट जो इज़ाफ़ो करिणो आहे। असांखे छा करिणो आहे? हेड ऐं बीन जे दरमियान नाट जो इज़ाफ़ो करिणो आहे। असांखे सम्झ में ॻाल्हि अची वई। इन जो बि एग्ज़ाम्पल वठंदा आहियूं। एग्ज़ाम्पल इहो आहे त कंप्यूटर हैड नॉट बीन ऑपरेटेड बाय मी। कंप्यूटर हैड नॉट बीन ऑपरेटेड बाय मी। असांजे हेड ऐं नाट जे दरमियान, हेड ऐं बीन जे दरमियान नाट अचे पियो। जी बिल्कुलु असांजी जेको आहे जुमिलो सही आहे। अच्छा नेक्स्ट आहे इंट्रागेटिव। इंट्रागेटिव चवंदा आहियूं सवालिया लाइ। सेम ई आहे, बिल्कुलु को चेंजिंग न आहे असां वटि का हिते। बिल्कुलु सर उहो ई सिस्टम आहे, उहो ई ॻाल्हि आहे, उहो ई कानून आहे। जी बिल्कुलु चाहे प्रेज़ेंट जो हुजे, पास्ट जो हुजे, फ्यूचर जो हुजे, फॉर्मेशन सेम ई आहे। ऐं तव्हांखे छा ॿुधायो त हिते सिर्फ़ु हिन दरमियान चेंजिंग थींदी आहे।
हेल्पिंग वर्ब में चेंजिंग थींदी आहे, बाक़ी ॿियो किथे बि चेंजिंग न थींदी आहे। अच्छा, हिते बि सिर्फ़ु असीं हेड खे हेल्पिंग वर्ब पहिरीं ॾिनोसीं, ऑब्जेक्ट ॾिनोसीं, ऑब्जेक्ट खां पोइ बीन ॾिनोसीं, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। असांजो जेको हिन लाइ जुमिलो आहे, जुमिलो हीअ आहे त हेड कंप्यूटर बीन ऑपरेटेड बाय मी। हेड असां पहिरीं ॾिनोसीं, कंप्यूटर खां पोइ बीन ॾिनोसीं, ऑपरेटेड बाय मी। सर हीउ बिल्कुलु असांजो जुमिलो सही, बिल्कुलु छो सही आहे, कंप्यूटर आहे, कंप्यूटर हुजे पोइ बि असां हिते हेड इस्तेमालु कयूं जी, ऐं बीन जेको असां परफेक्ट लाइ इस्तेमालु कयोसीं, बाक़ी सही आहे जी, असांजो बिल्कुलु हीउ जुमिलो सही आहे। अच्छा, हाणे असीं अची वियासीं फ्यूचर इंडेफिनाइट टेंस, यानी कि फ्यूचर सिंपल टेंस न। सर असांजो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो पैसिवाइज़ छो न आहे, ऐं पहिरीं बि मूंखे ॿुधायो आहियां त परफेक्ट कंटिन्यूअस जा जेके आहिनि सो पैसिवाइज़ न थींदा आहिनि, चाहे उहो प्रेजेंट परफेक्ट कंटिन्यूअस हुजे, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस हुजे, या वरी फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस हुजे, इन जो पैसिवाइज़ नथो थिए। अच्छा, फ्यूचर अच्छा, सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायां फ्यूचर छा आहे। फ्यूचर असीं चवंदा आहियूं उन वक़्त खे जेको हाणे ईंदो, मुस्तक़बिल यानी कि उहो वक़्तु जेको हाणे अचिणो आहे, तंहिंजी ॻाल्हि असीं फ्यूचर में कंदा आहियूं, यानी कि उहा फ्यूचर वारी ॻाल्हि, यानी उहो वक़्तु जेको हाणे ईंदो, तंहिंखे असीं फ्यूचर टेंस चवंदा आहियूं, जंहिंमें असीं फ्यूचर इंडेफिनाइट टेंस खे हींअर पढ़ूं था। फ्यूचर इंडेफिनाइट टेंस में सभ खां पहिरियों असां वटि जेका फॉर्मेशन आहे, फॉर्मेशन अफर्मेटिव में इहो आहे त ऑब्जेक्ट पहिरीं ईंदो, ऑब्जेक्ट खां पोइ असां वटि छा ईंदो, शल ऐं विल, शल ऐं विल, पोइ बी। हिते असीं छाजो इज़ाफ़ो कयो आहे, सिर्फ़ु बी जो इन लाइ इज़ाफ़ो कयो आहे त हिते ऑब्जेक्ट ऐं इहो जेको ऑब्जेक्ट पहिरीं अची वियो, बाक़ी असांजो हीउ एक्टिव आहे, सां रिलेटेड मिलंदो जुलंदो हो जुमिलो, लेकिन बी असांखे इहो ॾेखारे पियो त बी असां इन लाइ साबित कयो लॻायोसीं त असांखे ख़बर पए त हीअ जेको फ्यूचर में ॻाल्हि थिए पई, फ्यूचर इंडेफिनाइट में हीअ पैसिवाइज़ जी ॻाल्हि थिए पई। इन खां पोइ असांजो जेको हीअ सिस्टम सेम हूंदो, जीअं आउं मूंखे पहिरीं ॿुधायो आहियां, सभ खां पहिरीं ऑब्जेक्ट ईंदो, ऑब्जेक्ट खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब हीअ जेको आहे लाज़मी ईंदो, विच में ई हिते ई चेंजिंग थींदी, जेको आउं मूंखे पहिरीं बि ॿुधाए चुको आहियां। अच्छा, हाणे ॻाल्हि कयूं था शल ऐं विल जे इस्तेमाल जी। शल जेको आहे उहा वुई सां ऐं आई सां इस्तेमालु कंदा, बाक़ी जेके बि हुजनि, चाहे सिंगुलर हुजनि, चाहे प्लूरल हुजनि, उहा विल ई इस्तेमालु कंदो। जी सर, बिल्कुलु सम्झ में अची वई ॻाल्हि त विल असांखे किथे ऐं शल असांखे किथे इस्तेमालु करिणो आहे। इन लाइ हिकु फार्मूला एग्ज़ाम्पल आहे, स्नैक विल बी किल्ड बाय यू, स्नैक विल बी किल्ड बाय यू। अच्छा, यूअर जॻह ते हिते आई हुजे हा त असीं छा हिते इस्तेमालु करिणो आहे, हिते असीं शल जो इस्तेमालु करिणो आहे। असां फ़क़ति हिते यूअर जॻह ते आई हुजे हा या वरी वुई हुजे हा त असीं हिते शल इस्तेमालु करिणो आहे, बाक़ी असां हिते जेको बि असां वटि ऑब्जेक्ट हूंदो असां विल ई इस्तेमालु कंदासीं। हीअ बि मूंखे फॉर्मेशन ऐं सम्झ में अची वई हूंदी त असां जुमिला कीअं ठाहींदा आहियूं। इन जे नेगेटिव जी ॻाल्हि कंदा आहियूं, नेगेटिव असांजो सेम सिस्टम हूंदो, शल या विल जे दरमियान, शल विल ऐं बी जे दरमियान नॉट ईंदो, बिल्कुलु ईअं ई आहे। स्नैक विल नॉट बी किल्ड बाय यू। अच्छा, इंट्रागेटिव असां चवंदा आहियूं सवालियनि खे, जीअं हमेशह वांगुरु सब्जेक्ट असांजो हेल्पिंग वर्ब जेको आहे फस्ट में ईंदो, ऑब्जेक्ट पोइ ऐं बी, इन खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। उहो ई सिस्टम, उहा ई ॻाल्हि आहे। इन जी बि हिकु एग्ज़ाम्पल आहे, विल स्नैक बी किल्ड बाय यू, असां वटि लास्ट में क्वेश्चन मार्क आहे। जी, हीउ जुमिलो असांजो बिल्कुलु दुरुस्त आहे ऐं बिल्कुलु सही आहे। उमेदु कयूं था त अव्हांखे फ्यूचर इंडेफिनाइट टेंस बि सम्झ में अची वियो हूंदो, इन जी अव्हांखे फॉर्मेशन बि क्लियर थी चुकी हूंदी। हाणे अॻिते वधंदा आहियूं, असां नेक्स्ट जेको आहे उहा फ्यूचर परफेक्ट टेंस। फ्यूचर परफेक्ट टेंस खां पहिरीं असां वटि ईंदो आहे फ्यूचर कंटिन्यूअस टेंस, लेकिन फ्यूचर कंटिन्यूअस टेंस जो पैसिवाइज़ नथो थिए, न ठहंदो आहे, तंहिं लाइ डायरेक्ट किथे अची फ्यूचर परफेक्ट टेंस ते अची वियासीं। फ्यूचर परफेक्ट टेंस उन खे चवंदा आहियूं जेको अचण वारे वक़्त में असीं को कमु मुकमल करे चुका हूंदासीं, तंहिंखे असीं फ्यूचर परफेक्ट टेंस चवंदा आहियूं। इन जो पैसिवाइज़ कीअं ठहंदो, पैसिवाइज़ लाइ असांजी अफर्मेटिव जी जेका फॉर्मेशन आहे इहो हीअ आहे त सभ खां पहिरीं असां वटि ऑब्जेक्ट ईंदो, शल विल हैव, ठीकु आहे, शल विल हैव। अच्छा, हैव बीन असांजो छा आहे, प्रेज़ेंट में ईंदो आहे, ऑब्जेक्ट असांजो प्रेज़ेंट में ईंदो आहे, थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऐं बाय सब्जेक्ट, हीअ जेको आहे इहो एसि ताईं असांजो प्रेज़ेंट परफेक्ट जो आहे। लेकिन असां वटि हीअ जेको हेल्पिंग वर्ब विल ऐं शल असांखे ॾेखारे पियो त हीअ अव्हांजो प्रेज़ेंट जो न आहे, हीअ असांजो छाजो जुमिलो आहे, हीअ असांजो जुमिलो आहे फ्यूचर परफेक्ट जो। शल ऐं विल असां फ्यूचर लाइ इस्तेमालु कंदा आहियूं, त असांखे ख़बर पइजी वई शल ऐं विल खे ॾिसी त हीअ असांजो जेको फॉर्मेशन आहे, हीअ सॼी फॉर्मेशन असांजी जेका आहे हीअ आहे फ्यूचर परफेक्ट टेंस जी। उमेदु तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी, बाक़ी ऐं विल ऐं शल जो इस्तेमालु तव्हां सिखिया आया आहियो। अच्छा, इन में जो हिकु एग्ज़ाम्पल आहे, बुक विल हैव बीन रीड बाय अस।
नेगेटिव लाइ असीं छा कंदासीं, नेगेटिव लाइ सेमी फॉर्मेशन हूंदी, सेमी सिस्टम हूंदो। शल या विल, शल विल ऐं हैव बीन जे दरमियान असांखे छा जो इस्तेमालु करणो आहे, नॉट जो। शल विल ऐं हैव बीन जे दरमियान असांखे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं, बाक़ी असांजी फॉर्मेशन सेम ई हूंदी। ऐं असांजो जेको एग्ज़ाम्पल आहे, एग्ज़ाम्पल असां ॾिसी वठो आहे त बुक विल नॉट हैव बीन रीड बाय अस। असां नॉट छा जो इस्तेमालु कयोसीं, विल खां पोइ इस्तेमालु कयोसीं, हैव बीन असांजो इन खां पोइ आयो आहे। इन खां पोइ जेको असांजो लास्ट आहे, लास्ट इहो आहे त इंट्रागेटिव सवालिया। सवालिया असीं पहिरीं बि सिखिया आहियूं त छा सवालिया में छा थींदो आहे, असीं हेल्पिंग वर्ब खे पहिरीं ॾींदा आहियूं। हेल्पिंग वर्ब असांजो पहिरीं अची वियो, ऑब्जेक्ट इन खां पोइ आयो आहे, ऐं हैव बीन इन खां पोइ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस बाय प्लस सब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। ऐं इन जी जेका एग्ज़ाम्पल आहे उहो एग्ज़ाम्पल ही आहे, विल बुक हैव बीन रीड बाय अ सर। सर रीड, जी बिल्कुलु, ही रीड जेको आहे, सॉरी हीउ जेको मुंहिंजो रीड आहे, ही हैव बीन रीड, ही रीड जेको आहे हीउ असांजो थर्ड फॉर्म आहे, सेकेंड फॉर्म आहे, फस्ट फॉर्म आहे। हिते इन लाइ असीं रीड जो इस्तेमालु कयोसीं। ऐं इन सां गॾोगॾु अव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रीड जेको आहे पढ़ण में फ़र्क़ु थींदो आहे, लेकिन लिखण में रीड रहंदो आहे। उमेदु करियूं था त अव्हांखे असांजी हीअ क्लास पसंदि आई हूंदी। हिन क्लास जी मदद सां अव्हां यानी कि टेंस जो जेके बि टेंस हुआ सभिनी जा पैसिव वाइज़ सिखी वरिता। प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां वठी फ्यूचर परफेक्ट आहिनि, जेके बि एक्टिवाइज़ पैसिवाइज़ हुआ साईं, एक्टिवाइज़ असां हिन में न आहिनि पढ़िया, लेकिन पैसिवाइज़ जेके हुआ सभु पढ़ियासीं। ऐं इन सां गॾोगॾु इन्हनि जी फॉर्मेशन ॾिठीसीं, फॉर्मेशन सां गॾोगॾु एग्ज़ाम्पल पिणु कयासीं, फॉर्मेशन खे सम्झोसीं। असां उमेद बि करे सघूं था त हीअ अव्हांखे क्लास ज़रूरु पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त हिन वीडियो खे हीअं लाइक करियो ऐं हिनखे शेयर बि करियो। इंशाल्लाह असां नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध जिए सिंध बारा जियन, सिंधी टोपी अज लक बारा जियन, इहा सिंध नदी